हिकिड़ो ख़त्म वाटल आहे तव्हांजो साईं एक कुरान शरीफ़ आमीन वतुइज़्ज़ु मन तशाअ वतुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर या इलाहल आलमीन या रब्बल आलमीन या अहकमुल हाकिमीन। कुरान करीम जे 240 ख़त्मन शरीफ़नि जो सवाब, आमीन कलाम जो सवाब, इन फातिहा जो सवाब, जमात जे दोस्तनि जे अचण जो सवाब, इन विख विख जो पंध जो सवाब, मौला करीम समूरे सवाब खे तुंहिंजी बारगाह में पेश था कयूं, क़बूल मंज़ूर। इन सवाब खे नबियनि जे सरदार, मदीने जे ताजदार, रसूलनि जे पगदार, इन उम्मत जे गमख़्वार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हदियतन तोहफ़तन नज़रानतन अक़ीदतन पेश था कयूं, क़बूल मंज़ूर। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम ताईं जेके भी अंबिया पैगंबर रसूल थी गुज़रिया उन्हनि जी पाक बारगाह में पेश था कयूं, क़बूल फरमाओ। महबूब जे चईनि यारनि असहाबनि सगोरनि अहल बेतनि सगोरनि पंचनि पाक करबला जे सभिनी बहादुरनि जी बारगाह में पेश था कयूं, क़बूल मंज़ूर। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत में जेके भी गौस कुतुब वली फ़कीर अब्दाल थी गुज़रा उन्हनि जी पाक बारगाह में पेश था कयूं, बिलख़ुसूस वलियनि जे सरदार गौसन कुतुबनि जे ताजदार हज़रत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर जी बारगाह में पेश था कयूं, क़बूल फरमाओ। उन्हनि पाक रूहनि जे सदके वसीले सां कुरान करीम जे 240 ख़त्मन शरीफ़नि जो सवाब, इन हाज़िर कलाम फातिहा जो सवाब, मौला करीम इन दुआ जो सवाब, इन वसीले जो सवाब, बिलख़ुसूस मरहूम शहीद अज़ीज़ मेमून जे रूह खे इसाले सवाब कयूं था, क़बूल इलाहल आलमीन। उन जूं ख़ताऊं माफ़ फरमा, उन जूं लफ़्ज़िशूं माफ़ फरमा, सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा इलाहल आलमीन। उन जेके भी दुनिया ते नेकियूं कयूं भला कम कया उहे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा, उन जी शहादत खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा इलाहल आलमीन। पंहिंजे हबीब जे सदके उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा इलाहल आलमीन। इन मज़लूम जे खून सां इंसाफ़ फरमा इलाहल आलमीन। जेके भी हिन जे क़त्ल में मुलविस आहिनि उन्हनि खे पंहिंजे अंजाम ते पहुचा इलाहल आलमीन। ज़ालिमनि खे पंहिंजे केफ़र किरदार ताईं पहुचा इलाहल आलमीन। वारिस दोस्त सभई सिक वारा इंसाफ़ जा मुल्तजी आहिनि, मौला मरहूम खे शहीद खे इंसाफ़ नसीब इलाहल आलमीन। अहले खाना खे सभिनी खे सब्र जमील अता फरमा, असां सभिनी खे हक़ सच वारे मिशन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। शहीद अज़ीज़ जे वारिसनि खे बि जुर्रत ऐं बहादुरी नसीब फरमा, संदसि बचड़नि खे नेक सालियो फरमा, संदसि नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा मौला जेके भी सिक वारा दोस्त मिट माइट ऐं जेके भी हिते वास्तेदार हाज़िर आहिनि सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन वक़िना अज़ाबन नार। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या आमीन। और बाबा आए ना शहीद कदे मरदा न आहिनि, उहे हमेशा पंहिंजे किरदार ऐं अमल सां
रहंदड़ दुनिया ताईं ज़िंदा रहंदा ऐं उन्हनि हिकिड़े शहीदनि में शहीद अज़ीज़ मेमण भी शामिल आहे ऐं अॼु जो ही पुरवकार इज्तिमा जंहिंमें तमामु वॾी तादाद सिंध जे कलमकारनि जी मौजूदु आहे वो इन ॻाल्हि जो गमियाज़ो थी करे त शहीद सां थींदड़ ज़ुल्म में अञा ताईं इंसाफ़ न मिलियो आहे उनजो दर्द तकलीफ़ अॼु बि सिंध जो सहाफ़ी बल्कि पूरे पाकिस्तान जा सहाफ़ी महसूस करे रहिया आहिनि शहीद जे मरकज़ी कातिलनि जी अदम गिरफ़्तारी जी जेतिरी तकलीफ़ शहीद जे वारसनि खे आहे शहीद जो जे इदारे सां तालुक़ हुयो उनजी मैनेजमेंट ऐं उनजे कारकुननि खे आहे ओतिरी तकलीफ़ न सिर्फ़ सिंध बल्कि पूरे पाकिस्तान जे कलम जे मज़दूर साथियुनि खे बि आहे असां इहो सम्झूं था त शहीद जे क़त्ल में जेको मुख्य जवाबदार मुश्ताक सहतो 1 साल गुज़रण जे बावजूद गिरफ़्तार नथो थिए त इन जो मतिलबु आहे त दाल में कुझु कारो न बल्कि सॼे जी सॼी दाल कारी आहे जॾहिं इदारा कातिलनि जी सरपरस्ती कंदा हुकूमतूं कातिलनि जी सरपरस्ती कंदियूं त पोइ मजबूरन माण्हुनि खे रोडनि ते अचणो पवंदो असेंबलियुनि जे साम्हूं वञणो पवंदो ऐं पोइ पूरी दुनिया में पाकिस्तान जो नालो बदनाम थींदो रियासत खे सम्झणु खपे रियासत खे सम्झणु खपे त जे सूरत हाल में हिन महिल पाकिस्तानी रियासत गुज़री रही आहे ऐं उनजे आस पास में उनजा दुश्मन मुल्क न सिर्फ़ इस्ते इंसानी हक़ुनि जी लताड़ जे हवाले सां आवाज़ बुलंद कनि था बल्कि इन ॻाल्हि खे बि तमामु घणे तरीक़े सां उथारिनि था त पाकिस्तान में आज़ादीअ सहाफ़त न आहे हिते हक़ सच लिखण जी पादाश में शहीद अज़ीज़ मेमण वांगुरु क़त्ल थो कयो वञे कूड़ा केस दाख़िल था कया वञनि या मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रजायो ऐं धमकायो थो वञे अगरि जे कातिलनि जे साम्हूं इहे क़ौमी इदारा कमज़ोर थींदा त कीअं इंसाफ़ मिलंदो हितों जे रहवासियुनि खे कीअं हितों जे मज़लूम माण्हुनि खे इहो यकीन थींदो त रियासत मां के जैसी होती है कीअं असां यकीन कयूं त रियासत मां जहिड़ी आहे छो त मां जे सीने में त मां वारो दिलि हूंदो आहे हिते त पत्थर दिलि आहे जेके साल गुज़रण जे बावजूद बि कातिलनि जी गिरफ़्तारी अमल में न आई आहे रियासत जंहिंजो नालो आहे उहो इहो यकीन ॾियारींदी आहे पाकिस्तान जे आइन मुताबिक़ जेको इमरानी मुआहिदो आहे रियासत ऐं बिटवीन हितों जे रहंदड़ माण्हुनि जे विच में त रियासत हर जगह ते हर मज़लूम गरीब महकूम इंसान जे दर्द जो दरमान कंदी कानून हरकत में आणींदी ऐं उनखे इंसाफ़ ॾियारींदी वरी अफ़सोस सां चवणो थो